और मूंखे त अॼु ख़बर पई आहे त सियाणो ख़ान मुंहिंजे यार जो पुटु आहे। हा बाबा, सियाणो ख़ान पंहिंजो यार आहे। त पोइ हाणे हीअं कर, मुंहिंजो न्यापो वञी ॾे सियाणे ख़ान खे। ॿ हमराह किराइणा वरी कंहिंखे थो माराई? हिकिड़ो इहो वात ॻाढ़ो छोरो सुल्तू ऐं ॿियो केरु? ॿी हा मेरू। बाबा मेरू? पर मेरू खे छो थो माराई? इहो रहियसि सालार ख़ान जो हुकुम आहे। बाबा मेरू खे न माराए, मेरू असांजी न्याणी आहे। पर लक्षण त किना अथसि न। सालार ख़ान जो हुकुम आहे, किनी आंगुर वॾी भली आहे। बाबा तुंहिंजे अकुल ते ॼारो चढ़ी वियो आहे। मेरू सोने आने ॾियण वारी कुकड़ आहे, कुकड़। सॼी मिल्कियत त मेरू जे नाम ते आहे। अकुल कमु करे थो कोन थो करे? त पोइ छा बाबा, जे मेरू मरी वई त पूरी मिल्कियत सालार जे नाम थी वेंदी। त पोइ भली थिए न। असुल वारस त मिल्कियत जो सालार ख़ान आहे। ॿुधण खां असांजे घरे छोरी हुन सां छोरे सां शादी थी करे त पोइ मिल्कियत कंहिंजी थींदी? सुल्तान जी। त पोइ माना असीं सुल्तूअ जो हथु हार पोइ कंदा, ईअं न? अड़े ने वक़्तु ॾिसण खां पहिरीं मां इन वात ॻाढ़े छोरे सुल्तूअ जो लाश ॾिसण थो चाहियां, लाश। ठीकु आहे बाबा, मां सियाणे ख़ान सां ॻाल्हायां। अయ్య मां कपड़ा वेठी धोई छा? हाँ मासी, भली करे आई है। वे मासी। अయ్య मां कहिड़ो तो मूंखे चांहि पियारींदी जो वेहण जी सलाह थी करी। मासी खोड़ चायूं, तुरगो वे त सही। बाबा अदा लाइ चांहि काढ़ी हम, सो तो लाइ खणी थी अचा। हाणे तूं अची वई आ, तोखे थी पियारिया। हाँ अरे त सही मासी। ओए त मां वेंदसि। पोइ इहे कर ॿ कोप खणी अच। बकोप? हाँ हाँ हाज़ुर मासी, बकोप थी खणी अचा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।